सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जहिड़ा लफ़्ज़ असां ॻाल्हाईंदासीं उहो ॿारु ॻाल्हाईंदो, जहिड़ो असां हलंदासीं तहिड़ो ॿारु हलंदो, जहिड़ियूं आदतूं असांजूं हूंदियूं तहिड़ियूं ॿार में ईंदियूं, जहिड़ी नेचर असांजी हूंदी अॻिते हली करे तहिड़ी ॿार बि थींदी। ॿारु असांजी कॉपी कंदो आहे ऐं इंसान जो जीवन हक़ीक़त में 80% कॉपी करे ई गुज़रंदो आहे, बाक़ी 20% ज़िंदगी में कुझु कंदो आहे। जीअं कोई ॿारु हूंदो आहे, उहो पैदा थियो, जेको माउ पीउ खे ॻाल्हाईंदो ॾिसंदो ओड़ी ॿोली ॻाल्हाईंदो, जेको ॿारनि खे खेॾंदो ॾिसंदो उहो खेॾंदो, जहिड़ो स्कूल में पढ़ंदो ॾिसंदो उहो पढ़ंदो, जहिड़ो वञी करे ॿार जी नेचर खे ॾिसंदो उहो नेचर कंदो। ऐं अॻिते हली करे जेको बि कमुकारु कंदो, बिज़नेस कंदो, जॉब कंदो, कुझु बि कंदो, उहो ॿियनि खे ॾिसी करे साॻा साॻा कमु कंदो आहे, पंहिंजो कंदो छा आहे। जेके कम अॻिते हलंदा रहंदा आहिनि बसि उनखे इहो वधाईंदो आहे, ओढ़ाई कंदो आहे, जेको ॾिसी ॾिसी ॿियनि खे कंदो आहे। पंहिंजी ज़िंदगी में वधि 20% का डेवलप पंहिंजी कंदो आहे, 80% ज़िंदगी कॉपी करे गुज़रंदी आहे। इंसान जी ज़िंदगी जेका बि आहे त साॻे नमूने जेका जहिड़ा असां ॻाल्हाईंदासीं, जहिड़ा असांजा अमल हूंदा, ॿारु उहे सभु ॾिसंदो वेंदो, सभु कंदो वेंदो, पोइ अॻिते हली करे असांजो ॿारु ओहिड़ो थी वेंदो आहे जहिड़ा असां पाण हुआसीं। तंहिंजे करे जेकॾहिं असां चाहींदा आहियूं असांजो ॿारु चङो हुजे त पोइ जहिड़ो असां ॿार खे बणाइणु चाहियूं उहो सभु असांजे वास हूंदो आहे। इन करे असां ॾिसंदासीं ॿारु या इंसान जेको बि आहे, असांजे हथ में जेके बि आहियूं, न मरणु असांजे हथ में आहे, न पैदा थियणु असांजे हथ में आहे। असां पैदा थियासीं तॾहिं बि असांजे हथ में कोन, जॾहिं मरंदासीं तॾहिं बि असांजे हथ में कोन्हे। लेकिन बणाइणु असांजे हथ में ज़रूरु आहे। मां बणजण बि नथो चवां, बणाइणु चाहियां थो। बणजण वरी ॿी चीज़ आहे, उहो पंहिंजी महिनत आहे, पर असां ॿार खे बणाइणु असांजे हथ में आहे। इन करे ॿार जे हथ में जेके असां इंसान आहियूं, असांजे हथ में आहे छा? 3 चीज़ूं थींदियूं नी, हिकु पैदा थियणु, हिकु हलणु, टियों मरणु। 3 चीज़ूं इंसान जे पंहिंजे वस का थींदी। पैदा थियासीं उहो मालिक जे वस आहे, असां न चई सघूं असांजे पास आहे। और ॾिसंदा कोई चाहींदो आहे त मूंखे औलाद थिए, केतिरी कोशिशि कंदुमि, लेकिन पंहिंजे पास थोरे बि ज़रूरु थिए। कोई चाहींदो आहे हाणे मूंखे न थिए, तॾहिं बि अची वेंदी आहे, पतो थोरे पवंदो आहे कीअं अची वई। काफ़ी केस हूंदा आहिनि जंहिंमें कंहिंजे न चाहींदे अची वेंदा आहिनि। उहो थियणु न चाहींदा आहिनि, बाक़ी अहिड़ा मिसाल हिन में चई नथो, चवां नथो, बाक़ी ॻाल्हि वधी वेंदी, बाक़ी ॿई पंहिंजे वस न हूंदा आहिनि। ऐं न वरी अमल असांजे वस आहे हक़ीक़त में, उहो बि जवाबदारी हक़ीक़त में असांजी आहे ॿार ते। ॿार ते दोष कोन अथव, जवाबदारी असांजी इन करे आहे छाकाणि त ॿार ते नालो असां रखियो आहे। ॿार पंहिंजो नालो पाण थोरे रखियो आहे। असां जेके बि आहियूं, असां मुंहिंजो कहिड़ो हिकिड़ो वेठो आहे जे पंहिंजो नालो पाण ते रखियो हुजे। सभिनी खे नालो ॾिनल आहे, सभिनी खे ॿियनि रखियो आहे, हिकिड़ो बि असां मुंहिंजो कोन्हे जे पंहिंजो नालो पाण ते रखियो हुजे। ऐं वरी कोई हिकिड़ो बि नालो अहिड़ो न आहे जंहिंजी माना चङी न हुजे। जेतिरा बि इंसान आहियूं, अगरि पंहिंजे नाले खे ॾिसूं त सभिनी नाले जी माना एॾी ख़ूबसूरत आहे, एॾी बहितरीनु आहे, ते नालो पंहिंजो ॿुधी करे हाली कंध खॼी वेंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं अहिड़ी बि थिए, कंहिंखे चवंदा मूंखे सुञाण केरु, मूंखे सुञातो थी केरु आहे,
वो थोरो नालो ॿुधाए केॾी ख़ुशी थिए, नालो न खणे त हाली मूड ख़राबु थी, मूंखे यादि बि नालो बि यादि न कयो अथई। कोई थोरो चाले तो न सुञाणण जी ॻाल्हि करे ओड़ी महिल असां पाण खे कीअं सम्झंदा, यानी सॼो नालो केॾो सुठो आहे। ऐं नालो असांजो रखियलु कोन्हे, असां कंहिं ॿिए ॾिनो आहे। असांजे ॿार जेके नी, ॿार पंहिंजो नालो पाण कोन, असां पंहिंजे ॿारनि जो पाण रखियो आहे। त मालिक असांखे सम्झ ॿुधी अमल सभु ॾिनो आहे, पर जेको असां ॿार खे नालो ॾिनो आहे, छाकाणि हर हिकु इंसान जी, हर हिकु माउ पीउ जी, वॾनि जी पंहिंजी पंहिंजी चाहत हूंदी आहे त मुंहिंजो ॿारु कहिड़ो हुजे। जीअं असां पढ़ंदा आहियूं या कारोबार कंदा आहियूं या जॉब कंदा आहियूं, लेकिन असांजी चॉइस हूंदी आहे त मूंखे अहिड़ो बणिजो आहे, हिन डिपार्टमेंट में वञिणो आहे, या हे कारोबार करिणो आहे, या हे जॉब करिणो आहे। असांजी हिकिड़ी चॉइस हूंदी आहे, लेकिन वो फेल्स ऐं अलाए केतिरियूं आहिनि, लखे अहिड़ियूं चीज़ूं, इंसान जेको बि कुझु करणु चाहे, मुंहिंजो ॿारु इन जहिड़ो थिए, बसि नाले जो मक़सदु आहे हिकिड़ी अंदरि जी उमेदु चाह त मुंहिंजो ॿारु अहिड़ो थिए। जीअं असां कोई बि डिपार्टमेंट चूंडींदा आहियूं, भई मूंखे हे पढ़णो आहे, हिन पासे थियणो आहे, अहिड़ो बणिजणो आहे, भई हो बि वॾनि जी चाहत आहे त मुंहिंजो ॿारु ईअं थिए। यानी जहिड़ो असां चाहियूं असांजो ॿारु थिए, जीअं असां ॿारु हूंदो आहे, भई कोई चाहींदा मुंहिंजो ॿारु कहिड़ी फील्ड में वञे, कहिड़े रस्ते में वञे, त पोइ असां हुनजी फीस बि भरींदासीं, स्कूल बि मोकिलंदासीं, पढ़ाईंदा बि सही, बाक़ी त सॼी हुनजी परवरिश कंदा आहियूं, सभु चीज़ूं कंदा आहियूं। सभु कुझु करण जे लाइ असांखे केतिरा साल लॻंदा आहिनि, केतिरो ख़र्चो ईंदो आहे, केतिरो पंहिंजी ज़िंदगी ॾींदा आहियूं, जान ॾींदा आहियूं, सभु कुझु उनखे उनजे बढ़ाइण लाइ कंदा आहियूं। त साॻे नमूने ॿार जो जॾहिं नालो रखंदा आहियूं, उनजो मक़सदु मुंहिंजो ॿारु अहिड़ो थिए, असां उन कंहिं डिपार्टमेंट या कुझु बि थिए, CA थिए, कुझु बि थिए, कोई बिज़नेसमैन थिए, कोई पायलट थिए, जेको बि थिए, पर जेसि ताईं उहो असां कुझु बि न कयूं, असांखे कोई समझ ज्ञान ॿुधी न हुजे, कोई ॼाण न हुजे, पर सिर्फ़ु जहिड़ो असांजो नालो आहे, असां सभु जेके ई वेठा आहियूं, ॿियो कुझु बि न करूं, जहिड़ो असांजो नालो, पर जेकॾहिं कोई नाले जो थोरो उबतर करण जी कोशिशि कंदो आहे, या पंहिंजे नाले जी लाज रख, पंहिंजे नाले खे त लाज रख, भई जहिड़ो नालो थी ओड़ो थी, हर उहो त न विञाए। ऐं जेकॾहिं न मुड़े अञा उबतो थिए, पोइ चवंदो पंहिंजे नाले खे लॼायो थिए, भई पंहिंजे नाले खे शर्म थो कयो अथई, या आम लफ़्ज़ सां इस्तेमालु कंदा आहियूं, जेके बि आहे इहो थियो। असां उन गाद जा गानर थियो, असां उन माहौल जा माली थियूं, उन ॿार खे ओड़ो बणाइण जी कोशिशि कई।